सरदार सामो शिकार अचे तो सरदार अपने काने आने था इन्हन के तलाशी दे सरदार इन्हन वट कुछ नथी नए स्कूल पढ़दा थी नए मजूरी कंदा थी सफा वांदा थी इन्हन के छड़े दे सरदार बियो को शिकार दिस पहला काने क्यों खाओ मां वट कोने मांजी मोबाइल खराब थी पया मिस्त्री वट पया हाने खणंदा मांजी मोबाइल घर पया सरदार इन्हन वट कुल 10 रुपया आहिनि सॼो ॾींहुं अधु चांद वेही वेही होटलनि वारनि खे तंग करे शाम जो ईंदा आहिनि सरदार इन्हनि वटि रुपयो ई न आहे मथे अरे सर तोखे के खबर पई मां पाण पहिरियों ईंदी हुयमि न सफ़ा वांदो 10 रुपया न हूंदा खीसे में चाचा तव्हां प्रो था क्या अरे वांदा तव्हांजे करे असांजी सिंध बर्बाद थी वई आहे न स्कूल था पढ़ो न कमायो था छो भला वांदा घुमो था वञो वञी कमायो वञी तालीम हासिल कयो वञी चाचा असां स्कूल भी वेंदासीं मजूरी में कंदासीं पोइ तव्हां पुरजो होना बंद कर शहर वञो था 3 रुपया खणी आ ये 500 दे मारा सरदार मां वटि 500 कोन्हे न अरे दे छोड़ा पंहिंजा पैसा मां न ॾींदो मूंखे मसे सालनि खां पोइ ख़र्ची मिली आहे हणा बोली सरदार मारे छॾी अभो सरदार मारे छॾी हे वठो रे हलो हिते ड्राइवर हलो हिते वांदा